अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक खबर जो स्लो जारी है तमाम मिर्टो खास में खबर शिकादालो मिर्टो खास सूबाई वज़ीर आबपाशी सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध हुकूमत पहिरनि ॾींहंनि खां बरसात जी तबाही कारण खे मोड़ ॾियण लाइ पंहिंजे हिकमत जोड़ी आहे। हिन चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे आला क़यादत अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध हुकूमत ऐं सभिनी वज़ीरनि खे सख़्ती सां हिदायतूं हुयूं त ग़रीब माण्हुनि जी तकलीफ़ खे महसूसु कयो वञे। ताज़ो ई वॾो वज़ीर बरसात सटियल इलाइक़नि जो दौरो पिणु कयो ऐं इन ख़्याल जो इज़हार हिन मेंबर क़ौमी असेंबली मीर मुनवर टारपुर जे बंगले में खास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन चयो त असां ठला आसरा न ॾींदासीं, अमली कम भी कंदासीं। हिन चयो त रब पाक जी महिरबानी सां हिन वक़्तु वॾा गाड़ा घटि पिया आहिनि। जेके नंढा गाड़ा पिया आहिनि उहे इंतिज़ामिया बंदि कराए रही आहे ऐं वॾा गाड़ा पिया आहिनि जंहिंमां हिकु बंदि थी वियो आहे ऐं हिकु 24 कलाकनि में बंदि करायो वेंदो। हिन चयो त तेज़ बरसातुनि सबबि सिमन नालनि में डिज़ाइन खां मथे पाणी वही रहियो आहे, उन करे घाड़ा ऐं पाणी जो ओवरफ्लो थियो आहे। 4 ॾींहंनि जी राति सबबि पाणी समुंड ॾांहुं न वञी रहियो हो। हाणे पाणी जी निकाली समुंड ॾांहुं थी रही आहे। हिन साफ़िन खे ॿुधा त डोर पुराण जे स्कीमुनि ते टेंडर थियल हुयो, पर हितां जे मुक़ामी माण्हुनि एतिराज़ वारी स्टे वरितो जंहिं सबबि को बि तरक़ियाती कमु न थी सघियो। डोर पुराण जी स्कीम जो कमु थियल हुजे हा त अॼु उहा सूरत हाल न हुजे हा। हिन चयो त गुज़िरियल 2011 जी बोर्ड दौरान मिर्टो खास में 19 वॾा घाड़ा पिया हुआ। अॼु अहिड़ी साॻी सूरत हाल आहे, पर अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी जे दौर में बंदनि खे पको कराइण सबबि हिन मौजूदा तेज़ बरसात सिर्फ़ु 2 वॾा घाड़ा पिया आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस में MNA मीर मुनवर टारपुर, सूबाई वज़ीर हरीराम किशोर लाल, MP नूर अहमद बरगड़ी, डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन मेहमान, अॻूणी चेयरमैन ज़िला काउंसिल मीर अनवर टारपुर, पार्टी वर्कर ऐं ॿिया माण्हू मौजूद हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।